नाज़रीन, कंबर में वधंदड़ बदमनी ऐं पुलिस जी नाहली ख़िलाफ़ पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट ऐं शहरनि एजाज मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई भुट्टो चौक ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबु ट्रैफ़िक मुअतल थी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था कंबर मां ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। जी नाज़रीन, जनाबाग खां रैली जी सूरत में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे साथ में निकिरी करे परवेज़ मक्सी जे कुझु ॾींहं पहिरियां घर मां लॻल धाड़े जी जेको आहे सो शोधाए चौक ते धरणो लॻायो आहे। अचो त हितां जे धरणे में मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तो मुसलसिल कंबर में चोरियूं फुरू धाड़ा क़त्लेआम रोज़ जो मामूल बणियल आहे, पर हितां जी नाल इंतिज़ामिया पुलिस जेका अघूर निंड सुतल आहे। हिन महिल ताईं कंबर जे अंदरि कुझु ॾींहंनि जे अंदरि काफ़ी ॾोह थिया आहिनि, पर पुलिस कखु भली ॿीणो न आहे कयो। रुॻो ठला आसरा जेके माण्हू रंधई वेतर पंहिंजे ॾोह जी रिकवरी जे लाइ थाणे ते वञनि था, पुछा गछा करणु वञनि था, उन्हनि खे धिका ऐं थाॿा ॾिना था वञनि, त हे पुलिस जी सरासर नाल ई सम्झूं था। कंबर में काल तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो नौजवान खे बेदर्दी सां क़तलु करे आसानी सां फ़रार थी विया। उन खां बाद में कुझु ॾींहं अॻु असांजे सोशल वर्कर परवेज़ अली मक्सी जो ॾोह थियो आहे, घर में हुनखे धाड़ो लॻो आहे। 5 ॾींहं हफ़्तो गुज़री वियो आहे, पर पुलिस हिन महिल ताईं को बि हिकिड़ो रिस्पॉन्स न ॾिनो आहे। हे असां सम्झूं था हीअ दहशतगर्दी आहे, गुंडागर्दी आहे। कंबर जे अवाम जो जान ऐं माल महफ़ूज़ न आहे, त हे यकीन सम्झो त केर बि महफ़ूज़ न आहे। मुसल जी तरफ़ां हिन शहरनि सां हर हवाले सां गॾु आहियूं। हीअ हथरादू कंबर जो अमुन ख़राबु कयो पियो वञे, कंहिंजे घरनि में धाड़ा पिया हणिया वञनि, किथां फुरूं पियूं कयूं वञनि, कंहिंजी मोबाइलूं पियूं खसी वञनि। इहो सॼो ॾोह ऐं सॼो क्रेडिट जेको आहे पुलिस ॾिठो वञे। असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं त हीअ चोरियूं लुटियूं फुरियूं इहे बंदि करे ऐं अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असांजो इहो मुतालबो असां MQM पाकिस्तान ज़िले तरफ़ां इंतिज़ामिया खे इहा अपील कयूं था, इहो मुतालबो कयूं था त परवेज़ मक्सी जी लॻल चोरी ऐं ॿियूं जेके फुरियूं वारदातूं शहर जो अमुन अमान बहाल करायो वञे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे त जीअं शहरी सुख जो साहु खणी सघनि। जीअं त तव्हां मुज़ाहिरीन जो मौक़िफ़ ॿुधो ऐं उन्हनि जो चवणु आहे त कंबर में फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। आए ॾींहुं शहरी पिया फुरिजनि पिया, पोइ कहिड़े बि तरीक़े सां कहिड़े बि क्राइम जे सूरत में शहरनि खे ठगियो ऐं फुरियो पियो वञे। हितां जे मुज़ाहिरीन SSP कंबर, DIG लाड़काणो ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त शहर जो अमुन अमान बहाल करायो वञे ऐं फ़र्ज़ चुनाज़ ऑफिसर कंबर में तैनात करे ऐं नाल ऑफिसरनि खे हटाए करे ऐं शहरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो। वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।